नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा आहियूं त खैबर लॻ ॻोठ दरियाह खां ॾाहिरी ऐं उन जे आस पास वारे इलाइक़नि में सैलाबी पाणी न निकिरण हितां जूं हज़ार एकड़ ज़मीनूं गैर आबाद बणिजी वयूं आहिनि। खां जेको बरसाति आई हुई उन खां पोइ सभु बंजर पियूं आहिनि, सिम कलर। हाणे हिन में त तव्हां हींअर वञी अॻिते ॾिसी आया हूंदव या ॾिसंदव त रुॻो पाणी बीठा आहिनि, गैर आबाद थियूं पियूं आहिनि। ऐं जेकॾहिं हाणे हींअर सिम थोरो घटि बि त रुॻो लाड़ा बीठा आहिनि ऐं ॿियो आबादी थिए कान थी। हाल जो इहो पूरो थियो पियो आहे। ट्यूबवेल जेके आहिनि उन्हनि जा बि नेखामत आहिनि कोन। भई हिकिड़ो वाह में या कंहिं शइ में छॾिजे, उन्हनि खे आम चालू रखिजे, ईअं त आहे कोन। 2010 वारी बोर्ड खां पोइ असांजे सैलाब जो ऐं उन खां पोइ जेको बि ज़मीनूं थियूं उन खां पोइ जो ई ख़राबु थियूं। उन खां पहिरियां ठीकु ठाक फसल ॾींदियूं, ठीकु ठाक हुते फसल थिया, हर ॻाल्हि अचे। पर उन खां 2010 खां पोइ ज़मीन जो बेड़ो ॿुॾी वियो। हिते असांजो गवर्नमेंट खां इहो असांजो मुतालबो त असांखे जेको सिम नालो करे ॾिनो वञे। बोर्ड बरसाति में बोर्ड थी, उन में जेको फसल बनी थिए कोन थो, सॼो सिम नालो थी वियो आहे। इहा महिरबानी कयो, इहा असांखे हिकिड़ो ॿियो न सिम नालो कढे ॾियो त असां ग़रीब आबाद भरा बनी कयूं पिया, असांखे जो आबादी थी। हिते बोर्ड जेका आई उन खां पोइ फसल ज़ात कोन थी, जेको बि आहे त सभु सिम थी वियो आहे। महिरबानी खपे हुकूमत जी त असांखे हिकिड़ो सिम नालो कढी ॾियनि तो वड्डी मेहर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।